अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनर कश्मीर रिपोर्टर अब्दुल कुदूस। सॼे सिंध जी कश्मीर जी आवाम बुनियादी सहूलतुनि खां महरूम। शिकारपुर खां कश्मीर गुड्डू ताईं रोड डबल न थियण सबबि उतां जे आवाम खे सख़्त ॾुखियायूं पेश अचण लॻियूं। हर रोज़ एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणिजी विया। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा अॻो निंड सुतल सिंग रोड डबल न हुअण सबबि हर रोज़ कलाकनि जा कलाक रोड बंदि थी वञे थो ऐं गाॾियुनि जूं कतारूं लॻी वञनि थियूं। कश्मीर शिकारपुर जे आवाम हुकूमत सिंध ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त शिकारपुर खां कश्मीर गुड्डू ताईं रोड खे डबल करे उतां जे आवाम खे महरूमियुनि खां बचाए वञे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।